चाचा ही कंहिंजे घर पिया दोला वॼनि? ख़बर नाहे धीअ, मां बि ईअं ई ॿुधां पियो जीअं तव्हां ॿुधो पिया। वॼ रे फ़क़ीर वॼ, अलाए कॾहिं असांजे दर ते वॼंदे। छोरा तव्हां बि सुथरो त दोल वॼनि न, अॻे हरू भरू मङण हारनि खे मयारू न ॾियो। अदा तुंहिंजो पेर बि एतिरो गरो आहे जो सुबता कम बि उबता थिया वञनि। जहिड़ा न अफ़ाल अथव वीचारी मुंहिंजी भेनरुनि खे त अछा पइजी वेंदा। इहे पोरियूं थी वेंदियूं, पोइ बि चाचो आटे तां कोन लहंदो। अड़े मुंहिंजूं भाइटियूं अञा ॿारड़ियूं आहिनि। बाक़ी असांजी उमिरि चाचे राजे खां बि वॾी आहे, ईअं न बाबा? वॾड़ा चवंदा आहिनि त लाश दफ़नाइण ऐं न्याणी उथारण में देरि न कजे। इहा ॻाल्हि चाचे खे अलाए कॾहिं सम्झ में ईंदी। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजूं अमड़ियूं अची वयूं। वेहो बाबा, वेहो 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 अम्मा वेहो। ख़ुशि आहियो न अम्मा? मुंहिंजा मिठड़ा चाचा, तव्हांजो वात मिठो कराइण जे लाइ लड्डू खणी आयूं आहियूं। धीअ इहो त सही आहे, पर कहिड़ी ख़ुशीअ में? कयो हूंदनि मोभी भाउ जो मंगणो। अदी निमाणी के पुटु ॾसियो अथनि। अदे दोस्तनि मिठाई बि वठी ॾिनी ऐं असां ॿिन्हिनि खे वॻो वॻो बि वठी ॾिनो। बाबा चइबो त इहे दौलत सबाझड़े वारा पिया विझराइनि। माण्हू पुट परणाए हाणे पोटनि जूं ख़ुशियूं था कनि, बाबू अञा ख़ामोश वेठो आहे। अदा अल्लाह कंदो त तमामु जल्द असांजे अंगण ते बि दोला वॼंदा, तूं दिलगीर न थी।